जी नाज़रीन बिल्कुल असीं इन वक़्तु मौजूद आहियूं कंधकोट थाणा सी सेक्शन जे हदूद ॻोठ जमाल खान बंगवार में। हिते 3 सालनि जो जेको नंढो सजाद आहे उनखे मुबैना तौरु जेको आहे सो अगवा कयो वियो आहे। इन हवाले सां उन जा वालिदैन असां सां हिते मौजूद आहिनि, उन्हनि खां पुछा कंदासीं त इन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे वधीक। संग जे मसले में अगवा करे वियो आहे। मासूम ॿार आहे, मासूम ॿार जो शादी जे जेतिरो आहे जो शादी घुरनि था, मुंहिंजे मसले में मुंहिंजो नंढो ॿार अगवा करे वियो आहे। बाबा असांजो नंढड़ो सजाद अगवा थियल आहे। हिन टाइम ताईं पुलिस असांजो कुझु मदद न कयो आहे। कंहिं बि असांजो ग़रीब मिसकिन मां जो कंहिं बि न ॿुधो आहे। थाणे ते वियो आहे, हिते पुलिस बीठो रोड ते, उन्ही खे चयूं उन बि का शइ कोन कयो। थाणे ते कोर्ट ते इतला कयूं, कोर्ट ते छा केस कयूं, उन बि का शइ हिन टाइम ताईं मुंहिंजो पुलिस का मदद बि न पियो आहे, कंहिं बि मुंहिंजो मदद न कयो आहे। सॼो जात सभिनि खे असां मां मिसकिन आहे, ग़रीब आहे, इहो मां झूपड़ी में वेठो आहियां, सुबुह खावां थो शाम नथो खावां। मुंहिंजो नंढड़ो अगवा करे विया, हाणे मुंहिंजो मदद कोई कोर नथो करे, पुलिस ई नथो करे, थाणे वारो बि मदद मुंहिंजो केरु नथो करे। इन जे असांजो मुतालिबु आहे असांजो भाउ जो नंढड़ी आहे, उन जे मुताबिक़ जेको नंढड़ी शादी जहिड़ी न आहे, नंढड़ी आहे। हाणे उन जो ज़ोर शादी ॾे, न त तव्हांखे खणी ईंदासीं या तुंहिंजे ॿारनि खे। हाणे मां मज़ूरी ते वयुमि, मोटी मुंहिंजे नंढड़े खे अगवा खणी विया।